हाउस होल्डिंग इकोनॉमिक सर्वे मूजिब मुल्क में ख़्वानदगी जी शरह वधी 63% ताईं पहुची वई आहे। गणप खाते मूजिब गुज़िरियल 5 सालनि दौरान ख़्वानदगी जी शरह में रुगो 3% वाध थी सघी आहे। पंजाब में ख़्वानदगी जी शरह 68%, जॾहिं त बलोचिस्तान में सभ खां घटि 49% रही आहे। सर्वे रिपोर्ट मूजिब स्कूल खां ॿाहिरि ॿारनि जी शरह में घटिताई आई आहे ऐं इहा 30% खां घटिजी 28% ते अची वई आहे। गणप खाते मूजिब इंटरनेट ताईं पहुच वधी 34% मां 70% ताईं पहुची वई आहे, जॾहिं त इंटरनेट इस्तेमाल कंदड़ माण्हुनि जी शरह 17% मां वधी 57% थी वई आहे। रिपोर्ट मूजिब मुकम्मल हिफ़ाज़ती टीकनि जी कवरेज 68% मां वधी 73% थी वई आहे, जॾहिं त घरनि में मोबाइल या स्मार्टफोन जो इस्तेमाल 96% ताईं पहुची वई आहे। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त मुल्क में ख़्वानदगी जी शरह 60 खां वधी 63% ताईं पहुची वई आहे। गणप खाते मूजिब गुज़िरियल 5 सालनि दौरान ख़्वानदगी जी शरह में रुगो 3% वाध थी आहे। पंजाब में ख़्वानदगी जी शरह 68%, जॾहिं त बलोचिस्तान में सभ खां घटि 49% रही। सर्वे मूजिब स्कूल खां ॿाहिरि ॿारनि जी शरह में घटिताई आई आहे ऐं इहा 30% खां घटिजी 28% ते अची वई आहे। गणप खाते मूजिब इंटरनेट ताईं पहुच वधी 34% मां 70% ताईं पहुची वई आहे, जॾहिं त इंटरनेट इस्तेमाल कंदड़ माण्हुनि जी शरह 17% मां वधी 57% थी वई आहे। रिपोर्ट मूजिब मुकम्मल हिफ़ाज़ती टीकनि जी कवरेज 68% मां वधी 73% थी वई आहे, जॾहिं त घरनि में मोबाइल या स्मार्टफोन जी सहूलियत 96% ताईं पहुची वई आहे।